न्यूज़ सईदाबाद शहर में वधंदड़ चोरिन की रोकथाम लाइ MNA मखदूम जमील ज़मा पंहिंजी कोटा मां सईदाबाद के काउंसलर अहलुल्लाह बुघियो के 25 स्ट्रीट लाइटूं लॻाइण जो हुकुम ॾेई छॾियो। जनरल काउंसलर अहलुल्लाह बुघियो हर वार्ड ॾींहुं विज़िट करे तक़रीबन हर वार्ड में 6 स्ट्रीट लाइटुनि जो बुनियाद विझी छॾियो। ज़रियनि मुताबिक़ इन्हनि सभिनी लाइटुनि में CCTV कैमराऊं फिट थियल आहिनि, जेके डायरेक्ट चेयरमैन सईदाबाद जी ऑफिस, DSP सईदाबाद जी ऑफिस, SHO सईदाबाद जी ऑफिस में इन्हनि जो बैकअप सेट कयो वियो। काउंसलर अहलुल्लाह बुघियो ॿुधायो त CC ब्लॉक जी स्कीम ख़त्म थियण खां पोइ असां MNA मखदूम जमील समाज जी स्कीमुनि जूं स्ट्रीट लाइटुनि सां गॾु जेके 25 ॿियूं शहर में सोलर लाइटूं लॻल आहिनि, इन्हनि जी रिपेयरिंग कराई। इन्हनि में CCTV कैमराऊं लॻाए शहरनि के वधीक तहफ़ुज़ लाइ बहितरीन कदम खणंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।